सिंध यूथ एक्शन कमेटी जे मरकज़ी सर ते हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि सिंधु नवाज़ गांगरो, सुहेल भुट्टो, अनिल हुबली ऐं शागिर्दनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जे शागिर्दनि खे तालीम खां महरूम रखण जी कोशिश कई पई वञे। वफ़ाक़ तरफ़ां पाकिस्तान मेडिकल कमीशन जो क़याम ऐं टेस्ट जा नतीजा उन जो मिसाल आहिनि। हिननि चयो त PMC तरफ़ां ताज़ो वरितल टेस्ट में सिंध जे शागिर्दनि जे हक़नि ते वॾो धाड़ो हयो वियो आहे। सिंध जे शागिर्दनि जी अक्सरियत खे हथ सां फेल करे उन्हनि जे सीट नंबर ते ॿियनि सूबनि जे शागिर्दनि खे पास ॼाणायो वियो आहे। हैदराबाद या सॼी सिंध में 3 खां मथे शहर में एहतजाज कयो वियो आहे। शागिर्दनि तरफ़ां असांजी इहा डिमांड आहे त असां PMC खे मुकम्मल रद्द कयूं था। उन्हनि जो जेको रिज़ल्ट कढियो वियो आहे उहो बिल्कुलु असांखे नामंज़ूर आहे। सिंध जे शागिर्दनि सां उन में मुकम्मल जेको आहे नाइंसाफ़ी कई वई आहे, मेरिट जी लताड़ कई वई आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं जंहिं ॾींहुं टेस्ट थियो आहे उन ॾींहुं न हिननि कार्बन कापी ॾिनी आहे। उन जॾहिं रिज़ल्ट आयो आहे त उन ॾींहुं हिननि आंसर की न ॾिना आहिनि जंहिंजे तहत हू शागिर्द टेस्ट जो जेको आहे पंहिंजो रिज़ल्ट चेक करे सघिया पिए। इन सां ज़ाहिर थिए थो त PMC जेको आहे उनजी बदनियती ते जेको आहे इहो इदारो जेको आहे क़ाइमु कयो वियो आहे वफ़ाक़ तरफ़ां, जंहिंखे असां सिंध जा शागिर्द मुकम्मल रद्द कयूं था। हिकु साल पहिरियां PMC खे ख़तमु MDK खे ख़तमु करे PMC आंदी वई ऐं असां हिन साल रिज़ल्ट वरितो हुयो 40 गुड आउट ऑफ सिलेबस आहे ऐं असां टेस्ट वरिती वई जॾहिं त असांखे ॿुधायो वियो 100 बार असांखे यकीन ॾियारियो वियो त टेस्ट में आउट ऑफ कोर्स कोई न ईंदो, जे कॉमन सुवाल ईंदा जेके सभिनी टेक्स्ट बुक में आहिनि, पर पोइ बि 40 कम से आउट ऑफ सिलेबस आया ऐं असां चाहियूं था त असांजी PMC ख़तमु करे। जेकॾहिं PMC रहंदी असां डॉक्टर थी वेंदासीं, पोइ बि असांजो को डिग्री कहिड़ी अहिड़ी अहमियत न रखंदी। उन खां पोइ वरी असांजी टेस्ट वरिती वेंदी, वरी पोइ टेस्ट वरिती वेंदी, उन में को कोटा रखी वेंदी। असांजी इल्तिजा इहा आहे त असांजी जेका कार्बन कापी या त असांजी कार्बन कापी ऑफिशियल पेज ते रखो या त असांजी टेस्ट रिकंडक्ट कयो ऐं असांजो इहा ई मुतालबा आहिनि। असांजो PMC सां इहो ई मुतालबो आहे त महिरबानी कयो असां सां इंसाफ़ ॾियो ऐं असांजो सुप्रीम कोर्ट सां ऐं हाई कोर्ट खां बि इल्तिजा आहे त असांखे इंसाफ़ ॾियो। मुंहिंजो रिज़ल्ट ईअं चेंज थियो आहे, फर्स्ट टाइम मुंहिंजो 171 थियो सो आहे ऐं उन खां बाद सिर्फ़ु 71 थियो आहे। इन करे मां सुप्रीम कोर्ट खे अपील करियां थो त PMC जी टेस्ट रद्द कई वञे ऐं नई टेस्ट कंडक्ट कई वञे अंडर द सुपरविजन ऑफ सुप्रीम कोर्ट। जंहिं ॾींहं खां टेस्ट जी रिज़ल्ट आई आहे उन ॾींहं खां सिंध जा जेके शागिर्द आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि, मुसलसल रोडनि ते आहिनि, सोशल मीडिया ते इन्हनि जो भरपूर एहतजाज अचे पियो। जेका ही PMC जेका रिज़ल्ट आहे इहा सिंध दुश्मन आहे ऐं सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी कई वई आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका टेस्ट वरिती वई इन जी की बि कोन ॾिनी वई, उन खां अलावा कार्बन कापी न ईंदी आहे उहा बि न। ही सिंध जे शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे, तंहिंजे करे असीं एहतजाज कंदासीं ऐं हिन जेका इंट्री टेस्ट आहे इनखे रद्द कयूं था। असांजी इहा डिमांड आहे त सुप्रीम कोर्ट इन ते नोटिस वठे, वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि वफ़ाक़ पाण इन ते नोटिस वठे, सिंध हाई कोर्ट इन ते नोटिस वठे ऐं हीअ जेका टेस्ट आहे इनखे रद्द करे ऐं दोबारा टेस्ट वरिती वञे ऐं उहा शफ़ाफ़ ऐं ट्रांसपेरेंट हुजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk